अदा छा सोचें थो? अदा सोचींदुमि छा, पंहिंजी ॿनी ॾिसां थो, न नौकिरी आहे न कारोबार आहे, इन ॿनी ते गुज़ारो आहे। ॿनियुनि खे अहिड़ो पाणी ख़ासि ई नथो अचे। असांजे मुल्क में छा छॼियो अथऊं? तालीम कयूं त नौकिरी न आहे, मज़दूर मज़दूरी खां रुलंदा वतन था। असांजे मुल्क में बिजली ऐं पाणी बि न आहे। हाणे त सिंधू दरिया मां 4 किनाल कढनि था। असांजी सिंधी क़ौम खे सिंधी सकाफ़त जी ख़बर आहे। अफ़सोस आहे पंहिंजा हक़ वठण न ॼाणियूं। असां नांगनि खे पंहिंजो वॾो बणायो आहे। असां वोट उनखे ॾियूं था जेके असांजी सिंधी क़ौम जा दुश्मन आहिनि। हर तरफ़ खां ग़रीबनि खे बर्बाद करनि था। कॾहिं ज्यादा पाणी आने वॾी ॿोॾ आणनि था, कॾहिं त हारी पाणी लाइ सिकनि था। ॿोॾ आने अरबनि जा फंड वठी खाइनि था। अदा 4 किनाल कढी छा पंजाब खे पाणी ॾियनि था? जी बिल्कुलु पंजाब खे ई पाणी ॾियनि था। छा इन्हनि खे सिंधी क़ौम जो एहसास न आहे? इन्हनि खे ख़बर आहे सिंधी क़ौम बिरयानी ते पंहिंजो ज़मीर विकिणंदी आहे। असां पीरनि भोतारनि जा दर छॾे पंहिंजे नस्ल खे आज़ादु करायूं। असां कश्मीर वांगुरु अञा आज़ादु न आहियूं छा? जी बिल्कुलु असां झेड़नि ऐं फ़सादनि में फाथल आहियूं। थोरी थोरी ॻाल्हियुनि ते 100 खून करे था विझूं। सिंधू दरिया जा 4 किनाल निकिरनि था। असां सिंधी क़ौम खे इते वेरत नथी अचे। असां सभु सिंधियुनि खे गॾु थियणु घुरिजे। असां इन फिरौननि खे ईअं करणु न ॾींदासीं। असां हूअं ई पाणीअ खां सिकऊं था। जॾहिं 4 किनाल निकिता पोइ छा असांखे पाणी मिलंदो? जागो सिंधी जागो। असां तोसां गॾु हूं। ठीकु आहे, चलऊं।